अस्सलाम वालेकुम या अली मदद जी हसन जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोले। दोस्तों जी तो हींअर असां कराची आर्ट काउंसिल में मौजूद आहियूं, जिते असांजे लारकान जी टीम अली रोशन जी क़यादत में भाउ निज़ाम चांडियो जो दुल्हे दरिया ख़ान जो किरदारु करे रहियो आहे, ऐं ॼाम नंदो जेको असांजो बादशाह आहे उहो आजकल दायो साहब करे रहियो आहे, ऐं उन में अमजद गुल सुमरो भी तमामु बेहतरीन कैरेक्टर में आहे, सही तुनियो आहे, जावेद शेख आहे, लारिफ सजण आहे, रमशा शहज़ादी आहे, आपा फौजिया समूह आहे, ऐं मां आहियां तव्हांजो भाउ आहे मूंखे पंहिंजो ऐं किथे पूरो आहे मूंखे बेटा तव्हां ॻाल्हाईंदा रहो। हलो हा मूंखे पंहिंजो आहे। हा जी साईं। सो इहे असांजो दोस्त असांजो भाउ डायरेक्टर आहे अली रोशन जीअं दड़कोनो ऐं हीअ उस्ताद अहमद पठान, इहो बि आहे पंहिंजो अली बाबा ऐं पीरल करमाणी उर्फ पीके भी आहे, ऐं जेको मेकअप में आहे असांजो करे आहे तव्हांखे मां ॾेखारे थो तोला, हीअ असांजो सिंध जो तमामु बहितरीन एम घोरी आई लव यू वॾी महिरबानी। ऐं हीअ आहे पंहिंजो असांजो तमामु नई मुरलो आई लव 456 तमामु नई बुरड़ो आहे, वॾी महिरबानी लख थोरा। हीअ असांजो ॾिसो निज़ाम दरिया ख़ान दुल्हे दरिया ख़ान तयारी करे रहियो आहे, ऐं हिनखे हाणे जेके हार सीगार ऐं जेका तयारीअ में लॻो पियो आहे संजय जी खेल आहे संजय चाचा अहमद पठान जेको आहे ॾिसो मुंहं त इहो पोछ चाढ़े छॾियो अथई, 12 ई महीना जो मुंहुं ॿधल आहे हिनजो, ऐं असांजो डायरेक्टर ॾिसो केॾी महिनत में आहे। हल ईअं न जेके ॿिया डायरेक्टर महिनत कनि त असांजी फनी फीडल आहे आसमान ते उॾे। अचो ॿाहिरि हलूं वरी। असांजे सिंध जो तमामु बहितरीन आवाज़ जो मालिक, बेहतरीन गुलकार, बेहतरीन सिंगर सही तुनियो साहब जेको मीर कासिम केपीअ जो किरदारु करे रहियो आहे। ऐं अस्सलाम वालेकुम सईद भाउ। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? कुझु लॻा पिया आहियो फर्स्ट क्लास? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ही तव्हां जेको कराची आर्ट काउंसिल में मौजूदु आहियो दुल्हे दरिया ख़ान, छा था चवणु चाहियो असांजे हिन प्ले जी दुल्हे दरिया ख़ान जे लाइ? हीउ प्ले मुंहिंजे ख़्याल में चोथों पंजो दफ़ो थी रहियो आहे, ऐं हिन प्ले सां असांखे असांजी टीम खे तमामु घणियूं इज़तूं पज़ीरायूं मिलियूं आहिनि, ऐं उमेदु थो कयां त अॻिते बि इन ई प्ले जे तवसुल सां असांखे अञा वधीक मान शान ऐं पज़ीराई मिले। वॾी महिरबानी सही साहब, वॾी महिरबानी। हीअ आहे असांजो लारकान जो तमामु बहितरीनु अदाकार जी पथर दुनिया में होटल वारे जे पुट जो किरदारु कयो, उन खां केटीअनि जा कई सिंधीअ जा तमामु बहितरीनु करे, पर स्टेज जो तमामु असांजो बहितरीनु हीरो। हीउ पहिरियों चकर असांजे जेको दुल्हे दरिया ख़ान में काहू दौर जो किरदारु करे रहियो आहे, तमामु बहितरीनु कैरेक्टर आहे। जावेद अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम अला अली मदद। कीअं आहियो ॿुधा? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम तव्हांजो अहवाल। हीउ जेको तव्हां कैरेक्टर काहू जो आहे, छा तव्हां सम्झो केतिरी तव्हां महिनत कई आहे हिन जे लाइ? ड्रामे जी महिनत त शुरू खां वठी थियल आहे संगत जी दोस्तनि जी। आउं फस्ट टाइम हिन ड्रामे में हिन थियो आहियां, ऐं काहू डोर जे नाले सां किरदारु आहे। हिन ड्रामे मां मुराद आहे तारीख़ जा वर्क कुझु पुराणा जेके नवां वर्जाया वेंदा। हिन ड्रामे ॾिसण सां मालूम थींदो त सिंध असांजी कहिड़े न कहिड़े मुश्किलातुनि मां गुज़री आहे, ऐं सिंध लाइ कहिड़ा जोधा दुल्हे दरिया ख़ान हेमू जहिड़ा जेका हुश्म जहिड़ा मौजूदु आहिनि, सिंधियुनि खे क़ुर्बानियूं आहिनि हिन ड्रामे में। ऐं धारिया माण्हू अची सिंध जे मथां हमिलो कयो आहे, ऐं उन्हनि में पंहिंजनि जो ई असांजो हथु आहे। सो हिन ड्रामो जेको ॾिसंदो सो इनशाअल्लाह अवल ख़ैर हुनखे तमामु सुठो लॻंदो, ऐं तारीख़ जी हिकिड़ी ॼाण मिली वेंदी। वॾी महिरबानी जान साहब, वॾी महिरबानी लख थोरा। हीअ आहे असांजो लारिफ सजण, ऐं जेको आहे सो जाम फिरोज़ जो किरदारु करे रहियो आहे, जेको जाम नंदे जो पुटु आहे शहज़ादो। ऐं लारिफ अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौलानी मदद सतारवा थैंक यू। ऐं असां बीठा आहियूं हिन वक़्तु मेकअप रूम में। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो प्ले आहे अॼु दुल्हे दरिया ख़ान आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में। तक़रीबन दोस्त सभई पंहिंजो पंहिंजो कॉस्ट्यूम वग़ैरह पाए रहिया आहिनि, पंहिंजी तयारी करे रहिया आहिनि। ऐं अव्हां बि जेकॾहिं असांजे वेझो आहियो ऐं कराची में आहियो त असांजो प्ले 8 बजे ॾिसणु ज़रूरु अचिजो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। हीअ आहे अली रज़ा शेख साहब, असांजो डायरेक्टर ऐं राइटर अली शेख साहब जो वॾो पुटु आहे। ऐं छा हाल आहे साहब जो? ख़ैर कुझु न माशाअल्लाह, वॾी महिरबानी। इहे असांजी तमामु बहितरीनु अदाकार पीरल करमाणी उर्फ पीके जेको मुख़्तलिफ़ कैरेक्टर बि कंदो आहे, उन सां अलावा असिस्टेंट डायरेक्टर बि हूंदो आहे, को डायरेक्टर हूंदो आहे। हीअ सॼो इंतिज़ामिया जेकी हूंदी आहे सॼी इन जे मथां। पीके अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम या अली मदद सतारवा। कुझु लॻो भाई फर्स्ट क्लास? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हां। वॾी महिरबानी लख थोरा, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। दोस्तो अचो अचो त वरी तव्हांखे ॿिया दोस्त मिलाया। ही आशिक़ अली दायो जेको ॾिसो ऐं गेटअप जो बादशाह किंग हूंदो आहे, गेटअप जो भले किरदारु कीअं बि हुजे उनजी नई परवाह न हूंदी आहे, गेटअप जो किंग सॾिबो आहे। सदाईं मुख़्तलिफ़ किरदार ऐं मुख़्तलिफ़ ॾाढ़ियूं वग़ैरह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
छा हाल आज कबियो ख़ैर कुझु लॻो हाँ शुक्र अल्लाह से जय हिन दुल्हे दरिया खान में तव्हांजो कहिड़ो कैरेक्टर आहे साईं दुल्हे दरिया खान में मुंहिंजो किरदारु आहे जाम नंढे जो जाम निज़ामुद्दीन पर जाम नंढो वाह साईं वाह माशाअल्लाह ऐं ॾिसंदासीं हीअ दोस्तो ॾिसो ऐं केॾी महिनत लॻी पई आहे ही असांजी तमामु सिंध जी जेके आहे बहितरीन अदाकारूं आपा असांजे हा इहो बि सिलसिलो हलंदो रहंदो इहे ड्रेसिंग मेकअप हलंदा रहंदा छा हाल आहे ॿियो ख़ैर कुझु लॻा पिया आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल अथव कुझु लॻा पिया आहे अल्लाह जो करम आहे तव्हांजी दुआ माशाअल्लाह हीउ ॿियो टियों चकर तव्हां दुल्हे दरिया खान ड्रामो था कयो ऐं माशाअल्लाह कैरेक्टर तमामु सुठो कैरेक्टर कंदा आहियो ऐं सच पुछो त ॾाढी दिलि खे ख़ुशी थींदी आहे ऐं तव्हांखे कीअं थो महसूसु थिए मूंखे त पहिरीं त अलाह साईं जी थोराइती आहियां ऐं पोइ शेख अली रोशन शाह ऐं हिकिड़ो मुंहिंजो भाउ आहे सतार लाल उनजी वॾी थोराइती आहियां जेको मुंहिंजो हिकिड़ो जुनून हो स्टेज ते परफॉर्म करण जो उहो इन बहाने मुंहिंजो अची पूरो थियो पर अञा बि जहिड़ी तस्कीन न थी आहे मूंखे ॾाढो सुठो लॻो मॉडल स्टेज करे फर्स्ट जो मां नापा में कयो त मूंखे छा फीलिंग्स थियो ऐं मां टीम जो हिसो थी रही आहियां इन्हनि जो कुर्ब मोहबत इज़त वरी वॾी महिरबानी लख थोरा लख थोरा लख थोरा लख थोरा लख थोरा हीअ असांजी रमशा शहज़ादी जेके आहे तयारु थी रही आहे ऐं जॾहिं मुकमल तयारु थींदी उन खां बाद में बि सिलसिलो रहंदो तंहिं तरह जेको आहे सो ॾिसो रमशा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा हाल आहे कुझु लॻा पिया आहियो फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां उमेद कयां थी त असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बि सभु ख़ैरियत सां हूंदो सॉरी मां घणो नथी तव्हां सां ॻाल्हाए सघां हींअर मां रेडी थी रही आहियां ऐं दोस्तो ही रमशा शहज़ादी असांजे छो त असांजी सिंधी मीडिया जी तमामु वॾी अदाकार आहे वॾी इख़लाक़ अदब वारी आहे उन खां नंढे वॾे जी सभिनी जी इज़त कंदी आहे अलाह साईं ख़ुशि रखंदो ऐं वरी जॾहिं मुकमल सभु आर्टिस्ट तयारु थी विया त वरी दोस्तनि सां कचहरी जो सिलसिला हलंदा रहंदा ऐं नई पंहिंजी महिनत में ज़ोर शोर सां तयारी में लॻो पियो आहे गुड डे वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी वाह 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 कपा आहे न कपा त न टिशू टिशू न कपा कम जी आहे मासी वाह पीके वाह पीके तयारी में लॻो पियो ई न माशाल्लाह तयारी आहे ॼाण फड़कियासीं कुकड़ा वांगुरु फड़को फड़को मालूमात ड्रेसिंग जी सब मास्क बाबा मां ये जीन्स सब मास्क सां एंट्री कर जीन्स पाए वाच पाए मास्क सब मास्क सां